Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. भारत तरफ़ां सिंतास मुआहिदे जी मुअतली ते हंगामी क़ानूनी ऐं आइनी मुशावरत जारी ज़रियनि मूजिबि परॾेही पाणी वसीलनि ऐं क़ानून वारी वज़ारत शुरूआती होमवर्क मुकमल करे वरितो। भारत खे बाक़ाइदा सफ़ारती ज़रियनि वसीले नोटिस ॾियण जो फ़ैसिलो। इंडस कमीशन जे ज़रिए मूजिबि नोटिस में भारत खां सिंतास मुआहिदे जी हिक तरफ़ी मुअतलीअ जा सबब घुरिया वेंदा। ज़रियनि जो चवणु आहे त आलमी फोरम्स ते भरपूर एहतजाज रिकॉर्ड कराइण ते बि ग़ौर जारी। भारत जे आबी जारियत खे असराइती अंदाज़ में दुनिया जे साम्हूं आंदो वेंदो। सिंतास मुआहिदे ते पाकिस्तान क़ानूनी बरतरी रखे थो। उमेद आहे त भारत खे जल्द पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करणी पवंदी। समूरा क़दम हुकूमत ऐं काबीना जे मंज़ूरीअ बैदि कया वेंदा। अमेरिका जे नायब सदर जेडी वेंस चयो आहे त उमेद आहे त पहलगाम हमले ते भारत जो रद्दअमल इलाइक़ाई तकरार जो सबबु न बणिजंदो। उमेद करियूं था त पाकिस्तान भारत सां सहकार कंदो। अमरीकी परॾेही वज़ारत जे तर्जुमान टेमी ब्रूस जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं भारत जी क़यादत सां राब्ता करे ज़िम्मेवारानो हल कढण जो मुतालबो कयो आहे। अमरीकी हुकूमत दहशतगर्दी ख़िलाफ़ भारत सां गॾु बीठी आहे। भारत तरफ़ां पाकिस्तानियुनि जूं वीज़ाऊं रद्द करणु संगीनी इंसानी मसइला पैदा करे रही आहे। केतिरा ई मरीज़ इलाज मुकमल थियण खां सवाइ ॾे वापसि अची रहिया आहिनि। ख़ानदाननि जे विछोड़नि ऐं ॿारनि जे वालिदेन खां धार थियण जा इतला मिली रहिया आहिनि। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि कुझु पाकिस्तानी शहरी अटारी सरहद ते फाथल आहिनि। परॾेही वज़ारत जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जो बयानु। परॾेही तर्जुमान चयो त वाघा अटारी सरहद पार करण जी आख़िरी तारीख़ 3 अप्रैल हुई। भारतीय अख़्तियारियूं इजाज़त ॾियनि त असां पंहिंजे शहरनि खे वापसि आणण लाइ तयारु आहियूं। पाकिस्तानी शहरनि जे लाइ वाघा बॉर्डर खुलियलु रहंदो। सुप्रीम कोर्ट पीटीआई ॾे सेनेटर एजाज़ चौधरीअ जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। ट्रायल कोर्ट में 1 लख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम। स्पेशल प्रोसिक्यूटर चयो त एजाज़ चौधरी माण्हुनि खे भड़कायो ऐं साज़िश जो हिसो बि रखियो। जस्टिस नईम अख़्तर अफ़गान रिमार्क्स ॾींदे चयो त एजाज़ चौधरीअ ख़िलाफ़ु केस एतिरो मज़बूत आहे त फ़ौजी अदालत में खणी वञो हा। हूअं बि 600 माण्हू फ़ौजी अदालतुनि में खणी विया आहियो। ज़मानत खे सज़ा तौरु इस्तेमालु नथो करे सघिजे। 2 साल थी विया आहिनि सिंध हुकूमत जवाबु जमा कराइण जी ज़हमत नाहे कई। सूबे जो चीफ एग्ज़ीक्यूटिव तक़रीरुनि में चवंदो अचे थो त अदालतुनि में केस देर जो शिकार आहिनि। केस ॿुधायो वञे त सिंध हुकूमत जी गैर संजीदगीअ जे करे केस देर जो शिकार आहिनि। सिंध हाई कोर्ट पारां ज़मीन जे अलॉटमेंट केस में जवाबु जमा न कराइण ते सिंध हुकूमत मथां कावड़ जो इज़हार। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त अदालतूं नोटिस जारी कनि पर सिंध हुकूमत जा खाता जवाबु ॾियणु ज़रूरी नथा सम्झनि। सरकारी वकील जे इस्तदा ते अदालत सिंध हुकूमत खे जवाबु जमा करण लाइ आख़िरी मोहलत ॾेई छॾी। ख़ानगी कंपनी कोरंगीअ में 40 एकड़ ज़मीन जे अलॉटमेंट बैदि मुख़्तियारकार जे तरफ़ां उमाड़ियल नोटिस खे अदालत में चैलेंज कयो वियो हो। अदालत 2023 में स्टे ऑर्डर जारी कयो हो। मलेरिया गुलशन हदीद वारे इलाइक़े में मुसाफ़िर कोच कल्टी थी पई। हिकु औरत समेत 4 ॼणा फ़ौत, 14 ॼणा ज़ख़्मी थी पिया। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। फ़ौतियुनि में कौसर ज़ाल सईद, सरवर पुट मोहम्मद अली, फरीद पुट यासीन ऐं अब्दुल गफ़ूर शामिल। पुलिस मूजिबि मुसाफ़िर कोच लाड़काने खां कराची अची रही हुई। तेज़ रफ़्तारी सबबु कल्टी थी पई। कराची में हेवी ट्रैफ़िक ते पाबंदीअ वारनि हुकुमनि ते अमल न थी सघियो। कोरंगीअ में टैंकर जे टकर में मोटरसाइकिल सवार औरत फ़ौत थी वई। सुञाणप 40 वरनि जी रियाना मुश्ताक तौर ते मछरियल शहरनि टैंकर खे बाहि ॾेई छॾी, ड्राइवर फ़रार। रतो देरो भरिसां संगावती तकरार तां गोलियूं हणी हिकु शख़्स क़तल। ॻोठ वॾा भूसण में जवाबदारनि फायरिंग करे वाहिद बख़्श लोहर खे क़तल कयो। लाश इस्पताल मां पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले। वारसनि जो चवणु आहे त मुहर्रम, बाबू, गुलाम हैदर ऐं शमन वारनि सां संगावती तकरार हलंदड़ हो। जवाबदारनि घर ते चढ़ाई करे वाहिद बख़्श लोहर खे गोलियूं हणी क़तल कयो। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। ऐं कराची मां गॾहनि जूं खलूं चीन स्मगल करण जी कोशिश नाकाम। कस्टम अख़्तियारनि मूजिबि साउथ एशिया पाकिस्तान पोर्ट टर्मिनल ते कार्रवाई करे कंटेनर मां घन जूं खलूं हथु करे कंटेनर चीनी कंपनी लाइ बुक करायो वियो हो। कंटेनर खे सामूंडी जहाज़ में लोड करण जी इजाज़त बि मिली चुकी हुई। तलाशी दौरान गॾहनि जूं खलूं मिलियूं जिन खे चमड़े जी आड़ में चीन स्मगल कयो पियो वञे। एक्सपोर्ट पॉलिसी तहत गॾहनि जूं खलूं एक्सपोर्ट करण ते पाबंदी लागू आहे। गॾहनि जी खलुनि जी मालियत 8 करोड़ रुपया आहे। खलूं ज़ब्त करे कस्टम हाउस मुंतक़िल कयूं वयूं आहिनि। वधीक जांच जारी आहे।